हाणे जेकॾहिं वरी थोरो पोइ ते मां मोटां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे मोटण ॾे। हाणे मूंखे ॿुधाए हमराह तरसियो किथे आहे? अमड़ जे पेट में बि वठ वठां कई पे हलियो पे या न पे हलियो? जवाब ॾे। अमड़ जे पेट में बि हलियो पे या चुप कयो वेठो हो? चओ त हलियो पे, माना उते बि मुअल कोन हो। मुंहिंजा दोस्त ज़मीन ते पहुतो त हिते बि घुमियो पे या न? जवाब ॾे। हिते बि घुमियो पे, हिते बि मुअल कोन्हे को। जेॾी महिल क़बर में पहुतो ॿुधा मुनकर नकीर आयसि या कोन आयसि? जवाब ॾे। मुनकर नकीर खे सुवाल जा जवाब ॾिनई या कोन ॾिनई? जवाब ॾे। ॾिनई। हाणे नेको कारा त जन्नत जी दरी खुली मिलियसि या कोन मिलियसि? जवाब ॾे। गुनाहगारा त जहन्नम जी दरी खुली मिलियसि या कोन मिलियसि? जवाब ॾे। क़यामत जे अचण ताईं ईमान वारा नेक सालिह क़बर में जन्नत जा मज़ा वठंदा या कोन वठंदा? जवाब ॾे। बदकार बेकार जन हुज़ूर जी ग़ुलामी क़बूल न कई उहे क़बर में भी जहन्नम जा मुंहिंजा दोस्त आड़ाह जा उहे अज़ाब वठंदा या कोन वठंदा? जवाब ॾे। क़बर में भी चुप करे कोन वेठो, अमड़ जे पेट में भी चुप करे कोन वेठो, ज़मीन ते भी चुप करे कोन वेठो, हशर में भी हिसाब किताब हली रहियो आहे उते भी चुप करे कोन वेठो। भला जेॾी महिल जन्नती जन्नत में वियो, जहन्नमी जहन्नम में वियो, ॿुधा जन्नत में मौत आहे या कोन्हे? जवाब ॾे। जन्नत में मौत आहे छा? भला दोज़ख में मौत आहे छा? दोज़खी दोज़ख में पियो सड़ंदो, जन्नती जन्नत में पियो मज़ो वठंदो। को मूंखे जवाब ॾे। हे जेको नाटक शुरू कयो अथई त मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद, हे त कॾहिं मोई कोन्हे को? जवाब ॾे। हे हर पीरियड में ज़िंदा रहियो आहे, हे त कॾहिं मोई कोन्हे को। मरण वारे जी ॻाल्हि त अजाई थो करी, हे त हर पीरियड में हलंदो रहियो आहे, हर जॻह ते हलंदो रहियो आहे। हाणे हिते हिकिड़ो सवाल तव्हांजे ज़हन में बि आयो, अदे करीम दाद जे ज़हन में बि सवाल आयो, भला जेकॾहिं मोह कोन्हे को त असां हे जिस्म जा कपिड़ा छो लाथा? जेकॾहिं मोह नाहे त असां हिन जो जनाज़ो छो पढ़ायो? जेकॾहिं मोह नाहे त खट ते कुल्हे गांधी छो थियासीं? जेकॾहिं मोह नाहे असां खणी क़बर में छो पहुचायासीं? इहो तुंहिंजे ज़हन में सवाल ईंदो, अच त इन जो बि जवाब ॾे। यादि रख, जेको मरंदो आहे उहो वरी मोटंदो ॻाल्हि ॻाल्हि, जेको मरंदो आहे उहो मोटंदो कोन्हे, ऐं जेको ज़िंदह हूंदो आहे उहो कॾहिं बि मरंदो ई कोन्हे को। त पोइ हे सभु कुझु छाहे? अचो क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ी ॿुधाई। मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम में फरमायो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। तुंहिंजे ज़हन में इहो ई सवाल आयो पियो न हींअर त पोइ मौत जो ज़िक्र क़ुरान करीम में मौजूद आहे। हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हे सजण साईं जो फ़क़ीर मौलाई चए थो पियो त कंहिंखे मरणो ई कोन्हे को। क़ुरान चवे थो त हर साह वारी शइ खे, पर क़ुरान ते गौर त कर, क़ुरान छा थो चए? कुल्लु नफ्सिन, हर साह वारी शइ खे ज़ाइक़तुल मौत, मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। छा करणो आहे? जवाब ॾे। जवाब ॾे। हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। किथे लिखियल आहे त कुल्लु नफ्सुल मौत, हर नफ़्स खे मौत अचणो आहे, ईअं त लिखियल ई कोन्हे को। ज़ाइक़ो मौत जो चखणो आहे। हिकिड़े मिंट जे लाइ होशियार थी, नौजवान तयार थी, मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हींअर तुंहिंजे वात में कुझु बि नाहे, ॿुधा ज़ाइक़ो कंहिं शइ जो आहे या कोन्हे? छो कोई कोन्हे। पर हाणे जेकॾहिं तुंहिंजे वात में अंब जी फाक ॾिजे त ज़ाइक़ो छा जो थींदो? जवाब ॾे। ॻाल्हि ॻाल्हि, छा जो ज़ाइक़ो थींदो? अंब जो ज़ाइक़ो थींदो। नारंगी ॾिबी त ॻाल्हाईंदो हल, नारंगी जो ॾाढो ॾिबो त वात पाणी त नथो थिए न। तव्हांजी ॻाल्हि कयां, बिरयानी खाइबी त मोहम्मद रफ़ीक साहब बिरयानीअ जो एहतमाम कयो आहे तव्हां दोस्तनि जे लाइ, फ़िक्र न कयो दोस्तो। यानी जेका शइ जंहिं वक़्तु खाइबी आहे उन जो ज़ाइक़ो उन वक़्त ताईं हूंदो आहे जेसि ताईं उहा शइ इस्तेमाल कबी आहे।
मुझी जेका स्पीच आ तकरीर आ मुझा दोस्त अजीज उहा जदीद तकाजा जे अहम मुताबिक आइन मुताबिक नौजवानन के लेक्चर सिस्टम में पियो समझाया खुदा करे नौजवान समझी वने ओ मुझे कौम जा नौजवानो गौर कयो अल्लाह त कुरान में एतरो फरमायो आ हर साह वारी शय के मौत जो रुगी जायको चखणो आ ओ जायको तेस ताईं हुंदो आ जेस ताईं उन शय जो इस्तेमाल कबो आ जने अल्लाह जो हुक्म थियो इन दुनिया का डिस्कनेक्ट थियण जे लाइ अॻे दुनिया में वञण जे लाइ इज़राइल के हुक्म थियो उहो आयो मौत चाहे मलकुल मौत केरा जो इज़राइल मलकुल मौत केरा इज़राइल अल्लाह जे हुक्म सां आयो अचे उन पंहिंजो जायको चखरायो कहे गला गला कहे जायको चखरायो उन जे जायके जो अंदाज़ो इहो आ मुंहिंजा दोस्त अजीज जेस ताईं उन जो जायको वात में अंब जो खाईंदे पियो जायको हलंदो आ जैसे इज़राइल मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जे हुक्म सां तोखे उहो जायको चखरायो तोखे गुस्ल ॾिनो थो वञे तूं मौत जे जायके मां गुज़री रहियो आ तोखे कफन पारायो थो वञे तूं मौत जे जायके मां गुज़री रहियो आ तुंहिंजो जनाज़ो निमाज़ पढ़ाई थी वञे तू मौत जे जायके मां गुज़री रहे तू मौत जे जायके में जेडी मल कब्र में दफन करे यार जे हवाले के मोटण वारा मोटिया तुझे मौत जो जायको खत्म थी वयो मुनकर नकीर आया तू उथी वेही रहे कब्र में जने दफन करे मोटना त मुनकर नकीर ईंदा हन जवाब ॾियो न जेड़े वणे तेड़े उलमा का पुछो मुनकर नकीर ईंदा हन सवाल जवाब ॾींदा हन पोइ जेस ताईं मौत जे जायके में तेस ताईं त तो कुछ ई कोन पियो अॼु मुनकर नकीर न पुछोसि त मर रब कजे रबी अल्लाह ॻाल्हाए रहियो आहे उथी वेठो आहे जवाब ॾेई रहियो आहे ख़ुदा त जेरो आहे या मौला जवाब ॾे केर जवाब ॾींदो आहे ज़िंदा ॾींदो आहे मौल ॾींदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोह नाहे हे सिर्फ़ मौत जो जायको चखी रहियो आहे जेकॾहिं सच पुछी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हक़ीक़त कुझु अञा बि आहे हे जेको मौत जो जायको आहे आशिकनि जे लाइ त ईद जो जायको हे जेको मौत जो जायको आहे दुनियादार मौत खां डिॼंदो आहे कुरान करीम जी आयत पढ़ी ॿुधाई मुंहिंजे बेनियाज़ रब मुंहिंजे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो ओ मुंहिंजा महबूब ऐलान कर ओ मुंहिंजा करीम रब कहिड़ो कुल यतवफ़ाकुम मलकुल मौत लज़ी वुकिल बिकुम कुल इन्नल मौत लज़ी तफिरून मिन्हु फइन्नहु मुलाक़ीकुम मुंहिंजा महबूब ऐलान करे इन मौत जे डिॼंदड़नि खे चओ मौत खां डिॼो छो था मौत खां केतिरो बि लिकी कोन सघंदो मौत हिकिड़े ॾींहुं तव्हांजो महिमान थियणो आहे मौत यानी मलकल मौत मौत मां मुराद छा आहे ॻाल्हायो डिॼबो उन शइ खां आहे जंहिंजे लिकण सां माण्हू बची वञे रब चए थो मौत खां लिकी ॻाल्हि मौत खां लिकी केॾो डिॼंदा आहियूं अबा वञी थो पर रोड जो हाल सही कोन्हे को ख़्याल सां वञिजां हेॾे न वञ चवनि था त ॾाढो गंद लॻो पियो ओ यार यादि रखी छॾ तुंहिंजे मौत जी घड़ी मुक़ररु थियल आहे तेसिताईं जेसिताईं मुंहिंजो ख़ुदा न चाहींदो तेसिताईं कुझु बि न थींदो मौत खां डिॼण वारो दुनियादार हूंदो आहे सच इहो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनियादार मौत खां डिॼंदो आहे अञा प्लाट फलाणो रहियल आहे अञा फलाणे ग़रीब ॼाण जिरेब ज़मीन जो विकियो इन खां जिरेब ज़मीन जो वठिणो आहे फलाणे माण्हूअ जाइ ॼाण विकी उन खां जाइ वठणी आहे फलाणे दुकान ॼाण विकियो इन खां दुकान वठिणो आहे राति ॾींहुं उन जे दिलि में दिमाग़ जे अंदरि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जा ख़्याल हूंदा आहिनि इहो मौत खां डिॼंदो आहे मौत ईंदो त मुंहिंजो फलाणो कमु रहिजी वेंदो मौत ईंदो त मुंहिंजो फलाणो
कम रहिजी वेंदो मौत खां डिॼंदो आहे लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो जेको आशिक हूंदो आहे उहो मौत खां डिॼंदो नाहे उहो मौत जो इंतज़ार कंदो आहे उनखे ख़बर आहे भला जेकॾहिं ज़ाहिरी हिन अखियुनि सां मदीने तैयबा जो दीदार न बि करे सघियुसि ओ मौत जल्दी आहे आशिकनि खे ख़बर आहे जॾहिं लटे सभई मोटींदा कब्र में मुंहिंजो महबूब पंहिंजो दीदार कराईंदो आशिक त मौत जो परवानो हूंदो आहे मौत जे लाइ मुंहिंजा दोस्त मुंतज़िर हूंदो आहे उनखे ख़बर आहे त मौत त यार जे मुलाक़ात जो ज़रियो आहे इन करे मुस्लमान मौत खां डिॼण वारो बुज़दिल हूंदो आहे मौत खां न डिॼजांइ ईमान पको कजां त मरण खां बाद में कब्र में रब यार जो दीदार फरमाईंदो आहे ॻाल्हियूं घणियूं निकिरी वेंदियूं वरी मूंखे पोइ हिते मोटण जो टाइम मुंहिंजो साथ कोन ॾींदो छो त 1.5 कलाक जो मूंखे टाइम ॾिनल आहे अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कयो जंहिं ते ख़ुदा राज़ी थींदो आहे उहो काॾे वेंदो आहे दरे मुस्तफ़ा ॻाल्हि काॾे वेंदो आहे दरे मुस्तफ़ा ते ईंदो आहे जंहिं ते मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थींदो आहे उहो काॾे वेंदो आहे लेकिन याद रखी छॾ दरे मुस्तफ़ा ते भी उहो ईंदो आहे दरे मुस्तफ़ा ते भी उहो ईंदो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब मुंहिंजे महबूब जी सुञाणप उनखे ॾींदो आहे जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब राज़ी थींदो आहे वरी जुमिलो चवां जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब राज़ी थींदो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ॾिसण वारा त केतिरा ई हुया लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे दुनिया जे अखियुनि त हज़ारनि ॾिठो अबू बकर भी ॾिसंदो हुयो त अबू जहल भी ॾिसंदो हुयो ॾिसंदो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे सैयदना अबू बकर सिद्दीक़ भी हुयो अबू जहल अबू लहब भी हुयो अबू जहल तंज़ ऐं ताना कंदो हो अबू बकर मुंहिंजे मुस्तफ़ा तां जान बचा मिड़ई कुर्बान कंदो हो अखड़ियूं त ख़ुदा ॿिन्ही खे ॾिनियूं हुयूं ॾिसी त ॿई रहिया हुया लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे चवण ॾे महबूब जे ॾिसण सां तेसि ताईं कुझु न थींदो आहे जेसि ताईं मुंहिंजो महबूब पंहिंजी निगाहे ख़ासि न फरमाईंदो आहे खोलिया न राज़ खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे महबूब खे ॾिसण सां तेसि ताईं कुझु न थींदो जेसि ताईं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजी निगाहे ख़ासि न फरमाईंदो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे निगाहे ख़ासि जो कमाल हिकिड़ो मुख़्तसर वाक़ियो तुंहिंजे आॾो पेश कयां ओ नौजवान गौर कर अबू जहल जे उन घड़ीअ जे मथां कंहिंजे घड़ीअ जे मथां अबू जहल जे उन घड़ीअ जे मथां जंहिं वक़्त में हू पंहिंजे मुठि में पत्थरियूं खणी आयो हो छा खणी आयो गला इहो मौजज़ो त ॿुधो अथई मगर सजण साईं जो फ़क़ीर पंहिंजे अंदाज़ में बयान कंदो पंहिंजे मुठि में पत्थरियूं खणी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं बीठो आहे मुठि बंद हुई या खुलियल ही जवाब ॾे मुठि बंद लगी पई आहे महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं केरु बीठो आहे चो अबू जहल बीठो आहे ॻाल्हाए केरु बीठो आहे मुठि कंहिंजी आहे अबू जहल जी आहे हीअ मुठि बाह में बाह उन जे जिस्म में जिस्म कंहिंजो आहे अबू जहल जो आहे मुठि बंदि कयो बीठो आहे दरे मुस्तफ़ा ते बीठो आहे अर्ज़ करण लॻो ऐं अल्लाह जा नबी सॾाइण वारा अगरि अल्लाह जो नबी सचो आहीं ॿुधाए त मुंहिंजे मुठि में छा आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम अबू जहल जो पहिरीं नालो दुनिया में मशहूर छा हो चो अबुल हिकम छा नाला हो वरी चओ अबुल हिकम हिकमत वारो ॼाण वारो जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में चई सुणा मुंहिंजे मुठि में छा आहे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाए त अबू जहल जाहिलन जो अबू
करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाह जो कमाल निहार मोमिन मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारियो कहदे चो अबू जहल दे कहदे निहारियो अबू जहल कहदे पियो दिसे चो महबूब मुस्तफ़ा दे महबूब मुस्तफ़ा कहदे निहारियो चो अबू जहल दे आमो सामो वन पाए वन मुझा दोस्त अजीज अबू जहल मुस्तफ़ा के पियो दिसे मुझो मुस्तफ़ा अबू जहल के पियो दिसे अबू जहल जो सजो जिस्म मौजूद आ लेकिन मुझे करीम मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल निहार वो अबू जहल सामो बीठो आ उन जे जिस्म जी बाह सामो बीठी आ उन बाह में मुठ सामो बीठी आ उन मुठ जे अंदर बेजान पत्थरियों पयूं हन मुझे मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल निहार मुझे मुस्तफ़ा जी निगाह निगाह नूरानियत निगाह नूर वारी निगाह अबू जहल दे नवैया अबू जहल जे जिस्म दे नवैया अबू जहल जे मुठ में बंद बेजान पत्थर न ते पईया उते पत्थर न आवाज शुरू कयो मुझे मुस्तफ़ा जे निगाह जो कमाल निहार जेको बेजान पत्थरन के कलमा पढ़ाए सके पियो उन जियादो अबू जहल केड़ी वडी गाल जेको बेजान पत्थरन के कलमा पढ़ाए सके पियो वो अबू जहल उन जियादो वडी गाल कोन हुयो पर चयो इन करे सब कुछ न थियो न खुदा जी रज़ा हुई न मुझे मुस्तफ़ा जी रज़ा हुई अबू जहल जे हथ में पत्थरियों मुझे मुस्तफ़ा जे उन गैब वारे इल्म दे त निहार मुझे मुस्तफ़ा जे इल्म गैब जो त मकाम छा हूंदो लेकिन हिकड़ो तवज्जह कर मुठ में बंद पत्थरियों काफर जे मुठ में बंद पत्थरियों बेअदब जे मुठ में बंद पत्थरियों बेअदब जे मुठ में बंद थियल पत्थरन ते भी जॾहिं मुझे मुस्तफ़ा जी निगाह पवंदी आ उन्हनि खे भी अल्लाह एतिरो इल्म ॾींदो आ हूंदियूं त मुठ में बंद हल पर इन मुठ जो बंद उन्हनि जियादो कुछ भी न हूंदो आ उन्हनि जी निगाह एतिरी कुशादी थींदी आ जो मुठ में बंद हुअण जे बावजूद सुञाणंदियूं त सोनो महबूब खुदा जो महबूब बंद मुठ अबू जहल जिया निगाह मुझे मुस्तफ़ा जिया छात निगाह जो मुझे करीम आका उन पत्थरन ते निगाह कई उन पत्थरन के मुझे करीम रब उहो इनाम अता फरमायो जो जह मुठ में बंद हुयूं उन्हनि खां भी उन्हनि जी निगाह किरास करे वे बंद थियल पत्थरन के मुझे मुस्तफ़ा रुगी निहारियो आ निगाह कई आ मुझे मुस्तफ़ा फरमाए मां चा बुधाया मुठ खोल जेका मुठ में शे ते उहा थी बुधाए त मां मुस्तफ़ा के रहा यो कह जो कमाल आ चो निगाहे मुस्तफ़ा जो कमाल आ सजो अबू जहल सामो बीठो आ सजो अबू जहल बीठो आ उनते मुझे मुस्तफ़ा करीम जे नूर जो असर छो न थियो जो मुझे मुस्तफ़ा निगाह फरमाई कान का मुझे मुस्तफ़ा पत्थरन ते निगाह फरमाए त पत्थरियूं बेजान हुयूं लेकिन इते अञा भी हिकड़ो नुक्तो नौजवान ॿुधाईंदो हलां दुनिया जे अंदर हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दन के जिंदा कयो जवाब दे अन्नी अखलुकु लकुम मिन अत्तीन कहैअति अत्तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह व उबरिउल अकमह वल अबरस व उह्यिल मौता बिइज़्निल्लाह चार नुक्ता दई तो वनी जिंदगी याद कजा मुझा दोस्त अजीज हजरत ईसा अलैहिस्सलाम मुर्दन के जिंदा कयो कुरान गवाही दिनी जवाब दे कुरान गवाही दिनी हजरत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा के जिंदा कयो लेकिन थोड़ो ज़हन तकर मां तो के यूं टन दई गाल समझाया हजरत ईसा अलैहिस्सलाम जह मुर्दे के जिंदा कयो उन जिंदा थियण का पो बोली केड़ी गालाई चो पाजी अबाणी बोली गालाई
हज़रत ईसा जे मुर्दे के ज़िंदह कयो उन ॻाल्हायो ज़रूर मगर ॿोली कहिड़ी ॻाल्हाई जवाब दे कहिड़ी ॻाल्हाई जंहिं ॿोली जेका उन जे अमड़ जी ॿोली हुई जेका हू ॿोली ॻाल्हाईंदो हो उन उहा ॿोली ॻाल्हाई छो त हू ॿोलीअ वारो हुयो पहिरीं जानदार हुयो पोइ दुनिया छॾे वियो वरी सुणे ईसा उनखे दुनिया में मोटाए ज़िंदा करे ॻाल्हाए ॾेखारियो हे ईसा रूहुल्लाह जो मौजिज़ो आहे हेॾे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो मौजिज़ो आहे ईसा रूहुल्लाह उनखे ज़िंदा कयो जेको पहिरीं ज़िंदा हुयो दुनिया में ज़िंदा हुयो पंहिंजे कब्र में ज़िंदा हुयो हज़रत ईसा पंहिंजे मौजिज़े सां उनखे रुॻी कब्र मां ॿाहिरि कढी दुनिया में वरी ॻाल्हाए ॾेखारियो मूंखे जवाब ॾे जेको पत्थर आहे उहो बेजान आहे या जानदार आहे जवाब पत्थर बेजाना पत्थर जानदार नाहे उहो ज़िंदा नाहे उहो किरोथ कोन कंदो आहे उन में हरकत कान हूंदी आहे वाह मुंहिंजा करीम रब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मथां मुंहिंजे करीम रब करम करे ॿुधाया उहो दुनिया वारो ईसा बि मां रब जो नबी आहे उहो ज़िंदा मां जॾहिं जेको कब्र में ज़िंदा उनखे रुॻी ज़मीन जे तख़्ते ते ज़िंदा करे ॾेखारींदो आहे मगर मुंहिंजे मुस्तफ़ा जो हो कमाला जंहिं शइ खे वजूद ई कोन हूंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उनखे निगाह सां ज़िंदगी ॾेई ॾेखारींदो आहे न रुॻी ज़िंदगी ॾेई ॾेखारींदो आहे मगर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे निगाह जो कमाल निहार पत्थर जी पंहिंजी ॿोली काई कान्हे का पत्थर उहा ॿोली ॿोली आहे जेका मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ुबान भला अञा मूंखे चवण दे अञा मूंखे चवण दे हे मुल्क पाकिस्तान कहिड़ो पाकिस्तान में पाकिस्तानी ॿोली पाकिस्तान जी मुंहिंजा दोस्त क़ौमी ॿोली कहिड़ी आहे चओ उर्दू उर्दू पाकिस्तान जी क़ौमी ॿोली उर्दू उर्दू ज़ुबान हलंदी आहे इंडिया जी क़ौमी ॿोली हिंदी हिंदी ज़ुबान हलंदी आहे चीन जी क़ौमी ॿोली चाइनीज़ चाइनीज़ ज़ुबान हलंदी आहे गौर कजां जंहिंजी जिते हुकूमत हूंदी आहे ॿोली बि उन जी हलंदी आहे जंहिंजी जिते हुकूमत हूंदी आहे ॿोली उते कोन ॻाल्हाए काज़ी अहमद वारा दिलि न ठाहे ॻाल्हाई नथो जंहिंजी जिते हुकूमत हूंदी आहे ॿोली उन जी हलंदी आहे जवाब ॾे कब्र में ॿोली कहिड़ी हलंदी आहे जवाब ॾे कब्र में ॿोली कहिड़ी हलंदी हशर में ॿोली कहिड़ी हलंदी जन्नत में ॿोली कहिड़ी हलंदी जवाब ॾे जो कब्र में भी अरबी हशर में भी अरबी जन्नत में भी अरबी छो अरबी हलंदी चो इन करे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जी हुकूमत कब्र में भी आहे हशर में भी आहे त जन्नत में भी आहे कायनात मुंहिंजे करीम रब जी आहे कायनात मुंहिंजे करीम रब जी आहे पैदा करण वारो मुंहिंजो अल्लाह उन मुंहिंजे करीम रब बादशाही मिल्कियत मुंहिंजे मुस्तफ़ा जी करे छॾी आहे जेकॾहिं चवी त तोखे नंढड़ो अकुली दलील ॾेई पोइ अॻिते हलां अबो कमाईंदो आहे दुबईअ में कमाए मोटे आयो सऊदीअ मां कमाए मोटी आयो हिते काज़ी अहमद में कमाए करोड़ रुपया तयार कयईं जॻह ठाराइण लॻो जेॾी महिल जॻह ठाराए तयार कयईं त ॿुधाए नालो पंहिंजो लिखंदो या पंहिंजे प्यार वारे जो लिखंदो जवाब ॾे अदा कंहिंजो नालो लिखंदो पीउ जा पुट त केतिरा ई हूंदा पर नालो उन जो लिखंदो जेको लाडलो हूंदो जेको दिलि वारो हूंदो जॾहिं पीउ खां पुछो वञे महिनत तो कई दौलत तो कमाई परेशानियूं तो कयूं सभु कुझु तो कयो पर नालो वरी उन जो लिखियो थिए जवाब ॾींदो पंहिंजो नालो लिखां पाण त मज़ो कोन अचे हा कमायो मूं आहे ठाहियो मूं आहे पर मूं पंहिंजे कमाई ऐं ठाहिण ते नालो पंहिंजे दिलि वारे जो रखियो आहे ॾिसी रोज़ पंहिंजी दिलि खे ठारींदो आहे
दुनिया जे अंदर नालो महल माड़ी ते उन जो जैसा प्यार हूंदो आ मुखे खुद फैसलो करे ॿुधा जहिड़े भी मर्तबे फिक्र सां तुंहिंजो तालुक आ मुसलमान खुद फैसलो करे ॿुधा हिन पूरी कायनात में अल्लाह जो जेको महबूब आ ॿुधा उन जो नालो छा आहे पंहिंजे अंदर खां पुछी जवाब ॾे जे अंदर मां जवाब अचे त उन जो ॿियो नालो नाहे उन जो नालो सुणो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह वो जे महबूब अल्लाह जो महबूब आ त पोइ हीअ पूरी कायनात पैदा कंदड़ मुंहिंजो ख़ुदा इन जी मालिकी मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा जे हवाले करे छॾी आहे ॻाल्हि सम्झ में आई थोरो वधां अॻिते 10-15 मिंट थोरो वधां ताक़त पंहिंजे महबूब मुस्तफा जी तोखे ॿुधायां वाह मुंहिंजा महबूब मुस्तफा टाइम थोरो आहे जेकॾहिं न त मां तोखे एतिरो कुझु ॿुधायां हा ज़रूर तोखे ॿुधायां तोखे ख़बर पवे हा त महबूब आहे ओ मुंहिंजे महबूब जे मीलाद ते चवण वारा त ही तव्हां नओं कुझु शुरू कयो आहे न मुंहिंजा यार केरु थो चवे त असां कुझु शुरू कयो आहे असां त ग़ुलामनि में नालो लिखायो आहे मीलाद हे मीलाद जी उहा महफिला हे मीलाद जी उहा निस्बता जो खुदा शल कंहिं ईमान वारे खे नसीब फरमाए जंहिंखे मुंहिंजे करीम रब नसीब फरमाया उहो खुश नसीब आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज खोड़ सारा अहिड़ा दलील मां तुंहिंजे आॾो पेश कया हा लेकिन मां फ़िलहाल मां पंहिंजे महबूब मुस्तफा जे अख़्तियारनि जे मथां तोखे ॿुधायां हिकु ॿ तोखे अख़्तियार पंहिंजे महबूब मुस्तफा जो ॿुधायां त मुंहिंजे महबूब मुस्तफा हीअं कयो रब क़ुरान में छा चयो मुंहिंजे महबूब मुस्तफा हीअं कयो ख़ुदा उन जे मथां राज़ पंहिंजो इज़हार कयो आहे या न कयो आहे दरबारे मुस्तफा में काथे दरबारे मुस्तफा कोन ॻाल्हाई काथे दरबारे मुस्तफा में मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह मदीने की ठंडी हवा अल्लाह अल्लाह है दुनिया फिदा जिस पर अल्लाह अल्लाह मदीने जे आबो हवा ता पूरी दुनिया कुर्बान कया मदीने पाक जे अंदर मुझे करीम आका जो हिकिड़ो गुलाम आयो आहे रमज़ान जो महीनो आहे कहिड़ो गाला गाला कहिड़ो रमज़ान जो महीनो आहे मुझे मुस्तफा करीम जो हिकिड़ो गुलाम आयो आहे रोज़ो ट्रोड़े पो आयो आहे छा करे आयो आहे रोज़ो ट्रोड़े दरबारे मुस्तफा में आयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा महबूब रोज़ो टुटी पियो आहे हाणे मुंहिंजा महबूब बचाव जी का वाट ॿुधायो मुंहिंजे करीम का फरमायो अल्लाह ताला तोखे तौफीक अता फरमाए 60 रोज़ा वञी रख या रसूल अल्लाह मूं त हिकिड़ो बि कोन निभायो आहे 60 रोज़नि जी ताक़त मूं में कान्हे का मुझे करीम का फरमायो वञ 60 मिस्कीननि खे खाधो खाराए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मिस्कीन हां 60 माण्हुनि खे खाराइण जी मूं में ताक़त कान्हे का मुझे करीम का ख़ामोशी अख्तियार फरमाए एतिरे में हिकिड़ो आराबी आयो मुझे करीम मुस्तफा जे दरबार में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोहफ़ो खणी आयो टोकरी खचीअ जी खणी आयो अचे मुझे करीम आका जे दरबार में तोहफ़तन पेश कई मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा टोकरी खचीअ जी खणी करे उन पंहिंजे सहाबी ॾे इशारो करे फरमायो अचे हीअ खणी वञी 60 मिस्कीननि में विरहा तुंहिंजो कफ़ारो अदा थी वेंदो निहारे चवे थो मुंहिंजा आका मदीने जे शहर में मदीने जे आस पास में मूंखां वधीक त को ग़रीब आहे ई कोन
को हाणे छा कयां मुझे करीम का फरमायो टोकरी खणी वञ खुद वञी खा पंहिंजे बचन के खारा तुंहिंजो कफारो अदा थी वेंदो यो कंहिंजो अख्तियार आहे जो अल्लाह जे महबूब जो अख्तियार कंहिंजो अख्तियार आहे ॿुधाए अल्लाह जे महबूब जो अख्तियार आहे वरी ॿियो तोखे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मीलाद चवंदा छा खे हुजे में ज़िक्र मुस्तफ़ा हूंदो आहे अदा उनखे चवंदा आहियूं न मीलाद असां मीलाद उनखे न चवंदा आहियूं जंहिं महफ़िल में मुंहिंजा दोस्त ॿिए जे मथां तान ज़ान थींदी आहे या कंहिंखे कमो पेश ॻाल्हाइबो आहे न मुंहिंजा दोस्त अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने जर मांगो तो बेजर हूँ सिर मांगो तो हाजिर है रुख मोड़ू तो काफिर हूँ अरे मैं जानू मेरा खुदा जाने चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर अरे मुलड़ा तू जनाजा पढ़ अगे मैं जानू मेरा खुदा जाने अज़ीज़ाने मन याद रखी छॾिजां मोमिन मुस्लमान हुन जी पचार ओहो कंदो आहे जेके पंहिंजो यार कोन हूंदो आहे जंहिंखे रब पंहिंजो यार ॾींदो आहे उहो पंहिंजे यार जी तारीफ़ कंदो आहे पंहिंजे महबूब जा गुण ॻाईंदो आहे पंहिंजे महबूब जूं मदाहूं पढ़ंदो आहे छो त उनखे पंहिंजे पीर जे ॻाल्हियुनि में मज़ो ईंदो आहे मां अर्ज़ पे कयो त अख्तियार मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हिक ॻाल्हि ॿुधाए ॿी ॻाल्हि थो ॿुधाए ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान करीम में क्लियर लिखियल आहे इन्नस्सलात कानत अलल मुअमिनीन किताबम मौक़ूता अल्लाह जे क़ुरान करीम दे गौर कर मुझे बेनियाज रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो बेशक अल्लाह जे ज़ात निमाज फर्ज़ कई आहे मुक़र्रर वक़्त जे मथां फजर जे टाइम ते फजर ज़ुहर जे टाइम ते ज़ुहर असर जे टाइम ते असर इशा जे टाइम ते इशा मग़रिब जे टाइम ते मग़रिब हर निमाज जे टाइम ते अल्लाह निमाज फर्ज़ कई आहे अॼुकल्ह काज़ी अहमद मां बहाजी हज ते विया हूंदा चो इंशाअल्लाह ताला के वया हूंदा के वजण वारा हूंदा अल्लाह साईं जेके बकाया आहिनि उन्हनि खे बि हज बैतुल्लाह नसीब फरमाए ईमान वारा जॾहिं मोटी अचनि उन्हनि खां पुछी वठिजो त मैदान अरफात जे अंदरि ॿे पहिरीं ऐं टे पहिरीं कॾहिं पढ़ो पिया या कोन पिया पढ़ो जवाब ॾियो मैदान अरफात जे अंदर बे पहिरी टे पहिरी कदे पढ़िया वया न लेकिन अञा भी अहम गाल मगरिब जे नमाज़ अज़ान ताईं मैदान अरफात में रहणो आ हुकुम जदे अज़ान अचे तवा के फौरन नमाज अदा करनी आ बैठा भी वांदा हो कमु भी कोने को फजर जी मगरिब जी अज़ान भी अची वई आ लेकिन हुकुम त मगरिब जी अज़ान आई आ मगर मैदान अरफात मां निकरो नमाज अरफात में मगरिब जी न पढ़ो मुज़दलिफा जे तरफ रवाना थियो रात जो 10 बजे पहुंचो 11 बजे पहुंचो 12 बजे पहुंचो जेडी महल भी मुज़दलिफा में पहुंचो इहा मगरिब जी नमाज इशा जे नमाज सा गडो करे उते पढ़ो मुजा भा खुदा जो वास्तो ते 30 बारन में किथे त देखार जिथे रब चयो होजे त बे पहिरी टे पहिरी भी कदे पढ़ो मगरिब के जानी वाणी छडे करे आधी
रात जो इशा सा कदे पढ़ो रब त चयो त हर वक्त नमाज जेते नमाज अदा कर मुझे मुस्तफा जिंदगी में हिकड़ो हज फरमायो जॾहिं मैदान अरफात ते आयो मुझे मुस्तफा फरमायो बे पहरी टे पहरी कदे पढ़ो कयामत ताईं आशिक कदे पढ़ी रहिया आहिनि मुझे मुस्तफा फरमायो मगरिब ऐं इशा मुज़दलिफ़ा में हली पढ़ो मरफ अरफात मैदान में न पढ़ो अॼु बि जेके हाजी हज ते वञनि ईअं ई करे रहिया आहिनि क़ुरान चवे थो पंहिंजी निमाज़ पंहिंजे वक़्त ते पढ़ो लेकिन मुझे मुस्तफा हज जे ॾिहाड़े फरमायो हिते ॿे पहिरीं टे पहिरीं पढ़ो हुते मगरिब ऐं इशा पढ़ो क़यामत ताईं ईअं थींदो रहंदो ॿुधाए त ख़ुदा जो हुकुम सचो आहे या न मुझे मुस्तफा जो फरमान सचो आहे या न तुंहिंजे आॾो क़ुरान बि आहे तुंहिंजे आॾो महबूब जो फरमान बि आहे ॿुधाए छा करे रहियो आहे चओ उन ॾिहाड़े ते मुस्तफा करीम जो फरमान मञी रहियो आहे बाक़ी ॿियनि ॾिहाड़नि ते रब जो फरमान मञी रहियो आहे इहो अख़्तियार कंहिंजो आहे जवाब ॾियो ॻाल्हि आहे कंहिंजो अख़्तियार आहे मुंहिंजो करीम मुस्तफा बा अख़्तियार आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी ऐं राति घणी गुज़रंदी वेंदी मूंखे पोइते मोटण ॾे मुंहिंजे करीम मुस्तफा जा ग़ुलाम अल्लाह ताला तो असां सां प्यार करे रहियो आहे छा करे रहियो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब तो असां सां प्यार करे रहियो आहे जेकॾहिं ख़ुदा प्यार न करे हां त हेड़ी महफ़िल नसीब छो करे हां अल्लाह जी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तव्हां असां प्यार कयो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जी ज़ात ज़िक्र जी महफ़िल नसीब फरमाई आहे बहानो कहिड़ो बनियो आहे जो बहानो बणियो आहे मरहूम मोहम्मद अयाज़ सूमरो जे मग़फ़िरत जी दुआ बहानो इहो बणियो इन बहाने सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हिते गॾु थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिते पहुतासीं दुआ त उन मरहूम लाइ घुरंदासीं पर हुज़ूर जे सॼी उम्मत जे लाइ बि त दुआ घुरंदासीं जवाब ॾियो पंहिंजे लाइ बि त दुआ घुरंदासीं जवाब ॾियो घुरंदासीं न यानी अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे उम्मत सां लेखो नथो करे महफ़िल हिकिड़े जे मग़फ़िरत लाइ थी रही आहे मुंहिंजो ख़ुदा हज़ारनि खे बख़्शे रहियो कंहिंजे करे जो मदीने वारे मीर जे करे दोस्तनि ॿुधाए छॾियो आहे त दुआ जो टाइम थी वियो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 11:30 टाइम हुयो बिल्कुलु 11:30 थी विया आहिनि ॻाल्हियुनि खे खोलण जे लाइ मूं पहिरीं तव्हांखे जुदे ते कलाक खपनि थोड़े टाइम में थोड़ियूं ॻाल्हियूं खुलंदियूं आहिनि अल्लाह ताला जे दरबार में दुआ आहे त मुंहिंजा करीम रब मूं गुनाहगार जेकी कुझु चयो आहे दोस्तनि जेकी ॿुधो आहे असां तरफ़ैन खे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला जन दोस्तनि दोस्त मुख़्तियार अहमद जेको ख़ैर कयो आहे अल्लाह जे राह में पंहिंजे भाउ ऐं उन जे फैमिलीअ जे कुझु मेंबरनि जी नियत अल्लाह ताला उन्हनि जो ख़ैर बि क़बूल फरमाए तव्हांजो अचणु मुंहिंजो अचणु अल्लाह ताला क़बूल फरमाए अल्लाह ताला सभिनी जी मग़फ़िरत फरमाए अॼु ख़ास दुआ घुरो अल्लाह ताला असांजे पाकिस्तान जो ख़ैर फरमाए असांजे वतन अज़ीज़ खे अल्लाह ताला इस्तेहकाम अता फरमाए उहे जेके ताग़ूती ताक़तूं आहिनि नज़र अचण वारियूं या न अचण वारियूं जेके असांजे मुल्क खे गैर मुस्तहकम करणु चाहिनि था ख़ुदा खां दुआ घुरो त अल्लाह ताला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बनाए असांजे वतन अज़ीज़ खे अल्लाह ताला इस्तेहकाम अता फरमाए असांजे मुल्क जे हुक्मराननि या अपोज़िशन जेके बि सियासत में माण्हू आहिनि या जेके बि पहुच वारा आहिनि अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे सम्झ अता फरमाए अल्लाह ताला उन्हनि जे दिलि ऐं कननि में एतिरी ताक़त अता फरमाए त हिन ग़रीब अवाम जो आवाज़ बुद्धि उन्हनि जी गदाद रसी कनि व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि टाइम थी वियो त थी वियो हिकु दफ़ो आलम शरीफ ते विराकुल्लाह शरीफ हवाला